अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था बेसण जूं टिक्कियूं। कई दफ़ा तव्हां ठाहियूं हूंदियूं, खाधियूं हूंदियूं, ही थोड़ियूं डिफरेंट आहिनि। ही बेसण 1 कप मां हिनखे तक़रीबन अधु मुनो कलाक में भिजाए चुकी आहियां ऐं हिन में मूं ॻाढ़ा मिर्च ऐं लूणु ऐं सॼा धाणा इहे मां विझी छॾिया आहिनि ऐं उन खां अलावा मिठी सोडा जेका असां टिक्कियूं पकोड़ा अहिड़ी बेसण जी का बि शइ पचाइण में विझंदा आहियूं। ऐं हीअ आहे मूं वटि सावा धाणा कटियल आहिनि, हिकिड़ो साओ मिर्च सन्हो कटियल आहे ऐं हीअ बसर कटियल आहिनि ऐं हीअ आहे हिकिड़ो पटाटो बॉइल थियल, हिकिड़ो वॾी साइज़ जो पटाटो आहे ऐं 1 कप बेसण में इहो असां शामिलु कंदासीं। हीअ ॾिसो, हीअ पटाटा मूं विझी छॾिया ऐं हाणे असां हिन में विझूं था हीअ सावा धाणा, सावा मिर्च ऐं बसर, लूणु, ॻाढ़ा मिर्च, मिठी सोडा ऐं सॼा धाणा मां हिन में पहिरियों खां मिलाए चुकी आहियां। ऐं हमेशह पकोड़नि जो कहिड़ो बि क़िस्म पचायो, टिक्कियूं या पकोड़ा, त उन में बेसण जो भिजाए रखणु तमामु ज़रूरी आहे। हिकदमि उते जो उते अगरि तव्हां बेसण भिजाईंदो ऐं पोइ उन जो तव्हां पचाइणु शुरू कंदो त उहो मुनासिबु न आहे, उहो टेस्ट सही न हूंदो आहे। हाणे असां हिन में ही मिलाईंदासीं बेसण में। सो तव्हां हीअ आज़माए ॾिसिजो, हीअ हिकिड़ी ॾाढी सुठी, ॾाढी मुख़्तलिफ़ रेसिपी आहे, मुंहिंजी पंहिंजी ईजाद कयल आहे। ऐं छो त खाधो पचाईंदे पचाईंदे असांखे पाण खे इलाही सारा आइडियाज़ ईंदा आहिनि, त हिकिड़े ॾींहुं मूं सोचियो त ईअं करे ॾिसे त कीअं थो लॻे। हूअं त आम शइ आहे बेसण जूं टिक्कियूं ठाहे, पटाटनि जूं टिक्कियूं ठाहे बेसण में ॿोड़े पचाइबियूं आहिनि या पटाटनि जा बॉल ठाहे ॿोड़े पचाइबा आहिनि, पर हीअं मिक्स बॉइल पटाटो बेसण में कोई बि न कंदो आहे। त हीअ ॾाढियूं मज़ेदार थींदियूं आहिनि खाइण में। सो ट्राई कजो ज़रूरु ऐं मूंखे ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे कीअं थो लॻे, ठीकु आहे न। सो हीअ असां हाणे पचाईंदासीं। हीअ टमाटर मूं कटे रखिया, हीअ मां हिन में विझणु विसरी वई आहियां। हिकिड़ो वॾो टमाटर आहे, सख़्तु टमाटर, उहो हिन में विझिणो आहे। नरम ऐं पाणी वारो टमाटो बिल्कुलु न विझो। हींअर जॾहिं मूं हिनखे मिलायो पिए बेसण खे त मूंखे लॻो त एॾो फिटल फिटल ऐं बेरंग छो पियो लॻे, पोइ मूंखे यादि आहे त टमाटर मां विसरी वई आहियां। टमाटर जेके आहिनि उहे फ्रिज में रखियल आहे, सो मां उहे खणी आई आहियां, उहे असां हिन में विझूं था। ऐं जेकॾहिं टमाटर न विझो त ॾाढ़ूं करणु, खटा ॾाढ़ूं बि चवंदा आहिनि के माण्हू, जेके ॾाढ़ुनि जा सुकल दाणा हूंदा आहिनि उहे बि तव्हां हिन में विझी सघो था, उन सां टेस्ट सुठो ईंदो आहे। सो मूं वटि हिन महिल ॾाढ़ूं करणु कोन्हे ऐं मां टमाटर ई विझंदी आहियां घणो करे पकोड़नि में बि ऐं हिननि टिक्कियुनि में बि। सो असां हीअ टिक्कियूं पचाईंदासीं। तेल मूं पहिरियों खां गरम करण लाइ रखियो आहे ऐं हल्की बाहि ते हीअ टिक्कियूं पचंदियूं। आम तरह असां जेतिरो तरींदा आहियूं शयुनि खे उनखां थोरो वधीक तेल पवंदो, डीप फ्राई बि न थींदो पर शैलो फ्राई खां थोरो वधीक। त हीअ असां टिक्कियूं हिकु हिकु करे हिन में विझंदा वेंदासीं। हीअ हिन में मां टिक्कियूं विझी चुकी आहियां ऐं मीडियम बाहि ते असां पचायूं था, तेज़ बाहि न कबी, न त ही ॿाहिरां पची वेंदा ऐं बेसण जेको आहे अंदरां कचो रहिजी वेंदो। तंहिंजे करे मीडियम बाहि ते असां पचायूं था। ऐं हिकिड़े दफ़े में ही 6 टिक्कियूं मुंहिंजे फ्राइंग पैन में पूरियूं आयूं आहिनि। सो हिकिड़ो साइड हिन जॾहिं पची वेंदो त हिनखे पोइ उथलाईंदासीं। हीअ तव्हां ट्राई कजो, हीअ ॾाढी मज़ेदार थींदियूं आहिनि। ऐं इन खां पहिरियों कॾहिं बि मूं न किथे खाधियूं, न कंहिं पचायूं आहिनि, न मूं हुन जी रेसिपी कॾहिं पढ़ी आहे। हीअ मुंहिंजी पंहिंजी ईजाद आहे। तव्हांखे वणे त ॿियनि सां ज़रूरु वीडियो शेयर कजो, कमेंट ज़रूरु कजो, कुझु पुछिणो हुजे, कुझु सुवाल हुजे त पुछिजो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त मुस्तक़बिल में अञा बि अगरि मां कुझु सेखारींदमि तव्हां सां शेयर कंदमि त उहो तव्हां बि ॾिसी सघो। ऐं उर्दू में मां हिकिड़ो दफ़ो इन सभु सॼी प्रोसेस खे रिपीट कयां थी। अभी तक जितना काम मैं कर चुकी हूँ आप देख चुके हैं। इसमें बेसन में मैंने नमक, लाल मिर्चें, साबित धनिया और मीठा सोडा थोड़ा सा मिला के 1 कप बेसन में उसको घोल के मैंने रख लिया था, क्योंकि ये उसूल है पकोड़े बनाने का या ये टिक्कियाँ बनाने का कि बेसन को भिगो के रख दें। जिस तरह हम रोटी बनाते तो आटे को हम पहले से गूंथ के रख देते, जिस तरह ताज़े बने हुए आटे की रोटी अच्छी नहीं बनती, इसी तरह ताज़े भिगोए हुए बेसन के भी जो है पकोड़े या टिक्कियाँ अच्छी नहीं बनती। उसके अलावा मैंने इसमें एक उबला हुआ आलू, एक छोटी प्याज कटी हुई, आलू को उबाल के मैश कर लिया था, और एक कटी हुई छोटी प्याज, हरा धनिया, हरी मिर्चें, एक टमाटर सख्त, वो मैंने इसमें मिला दिया है। और ये रेसिपी मेरी अपनी ईजाद करदा है, तो ये आप ज़रूर ट्राई कीजिएगा। अब ये मैं तेल में डाल चुकी हूँ, इनको थोड़ा सा ज़्यादा तेल डालेंगे, बिल्कुल पकोड़ों की तरह भी फ्राई नहीं होगा, लेकिन इसको
हल्का भी फ्राई नहीं होगा, थोड़ा सा ज़्यादा होगा। अब एक साइड पक चुकी है, इसको मैं पलट रही हूँ। हिकिड़ी साइड ये मुंहिंजी पची वई आहे, हिनखे उथलायां थी। उथलाइण जो कमु हमेशह एहतियात सां कजे, छो त हीउ ॾाढो ख़तरनाक हूंदो आहे। जॾहिं हेतिरो तेल हुजे त हीउ छंडा उॾरी असांजे हथनि ते या मुंहं ते लॻी सघनि था, इन करे एहतियात सां हिनखे उथलायो। सो हीउ ॿिन्ही पासनि खां जॾहिं गोल्डन ब्राउन थी वेंदियूं, पची वेंदियूं, त हीउ मां कढंदमि ऐं खाइण जे लाइ ही तैयार हूंदियूं। तो आपको अगर ये मेरी रेसिपी अच्छी लगे तो आप इसको लाइक कीजिएगा, कमेंट में बताइएगा मुझे कि सही लगी। कोई सवाल पूछना हो तो आप पूछ सकते हैं, और मेरा चैनल सब्सक्राइब करें ताकि आइंदा भी आपको मुख्तलिफ़ किस्म की वीडियोस देखने को मिल सकें। जब तक ज़िंदगी है तब तक मैं अपने तजुर्बे, अपना जो काम है, जो हुनर है, जो थोड़ी बहुत मेरी मालूमातें मैं आप लोगों के साथ ज़रूर शेयर करूँगी। सो हर इंसान के अल्लाह से कान का सलाहियत ॾिनी आहे। ईअं असां बि ज़िंदगी भर जे तजुर्बे मां कुझु न कुझु त सिखियो आहे, हर माण्हू सिखे थो। सो मुंहिंजो मक़सदु इहो आहे त मां उनखे ॿियनि सां शेयर कयां ऐं ॿियनि जे कमु अचे, ॿियनि खे मां सवाबु पहुचे। ज़िंदगी त मुख़्तसिर आहे, ख़तमु थी वेंदी, हीउ कमु पोयां रहिजी वेंदो, नालो रहिजी वेंदो, अमाल रहिजी वेंदा, त हीउ बि हिकिड़ो सवाब जो कमु आहे। त असां अगरि ॿियनि खे कुझु सेखारे वञूं, पंहिंजो हुनर, पंहिंजो इल्मु हमेशह विरहाइजे। सो हीउ मुंहिंजा पचनि पिया, जॾहिं ॿियो पासो बि हिनजो पची वेंदो त मां हिनखे कढी वठंदसि। हीउ टिकियूं मुंहिंजूं ॿिन्ही पासनि खां पची चुकियूं आहिनि, हिनखे मां कढां थी। प्लेट मुंहिंजी पहिरियों खां रेडी आहे, ऐं चाहियो त हिनखे तव्हां टिशू पेपर ते कढो या ईअं डायरेक्ट प्लेट ते कढी सघो था। ऐं ज़रूरु ॿुधाइजो, ज़रूरु पंहिंजो जेको बि तव्हांजो एक्सपीरियंस थिए हिननि खे पचाइण खां पोइ मूंसां ज़रूरु शेयर कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो, खाधो जेको आहे प्यार सां पचायो त जीअं तव्हांजे खाधे में ज़ाइक़ो अचे। सो हीअ पची चुकियूं आहिनि, ऐं इन साॻे तेल में अञा मुंहिंजो कुझु बेसण बचियलु आहे, उहे मां पचाईंदसि। तव्हां मूंखे ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻियूं आहिनि। सो इंशाल्लाह वरी ॿी कंहिं रेसिपी सां ॿीहर मिलंदासीं। केसिताईं मोकिलायूं था। अल्लाह हाफ़िज़।